मीरपुर माथलो में एंटी करप्शन टीम डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल DFCG ऑफिस ते छापो हणी अहम रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। ही कार्रवाई उबावड़ो सेंटर तन 40 करोड़ रुपयनि जी सरकारी कणक मुबना तौर चोरी करे विकिरो करण वारे स्कैंडल ते कई वई आहे। डायरेक्टर एंटी करप्शन सखर जे हुकुम ते असिस्टेंट डायरेक्टर ज़ीशान मग्गी जी अॻुवाणी में छापो हयो वियो। फूड इंस्पेक्टर अकमल दस्ती ऐं सुपरवाइज़र असदुल्ला बलोच कणक जी चोरी ऐं विकिरो में मुलवस करार ॾिना विया आहिनि। एंटी करप्शन टीम मूजिबि रिकॉर्ड जी जांच जारी आहे ऐं सरकारी मिल्कियत खे नुक़सान पहुचाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। नाज़रीन, मीरपुर माथलो में एंटी करप्शन टीम डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल DFCG ऑफिस ते छापो हणी अहम रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो।